11 नवंबर 2024 ते पाकिस्तानी माल बरदार जहाज़ जे चटागांग पहुचण एक नई शुरुआत हुई, जंहिंखां पोइ ॿिन्ही मुल्कनि $718 मिलियन जो वापार कयो। पर इहा ॻाल्हि रुगो शुरुआत हुई। उन तिजारती राब्तनि जो अंग वक़्त सां गॾु एतिरो वधी वेंदो जो पूरे ख़िते में हिकु नए मुआशी ताक़त जो सिज उभरंदो। तव्हांखे यादि हूंदो असां पंहिंजी शुरुआत में हिकु दिलचस्प ॻाल्हि जो ज़िक्र कयो हुयो। हिंदुस्तान जे क़ौमी सलामतीअ जे सलाहकार अजीत डोवल जो चवणु आहे त ईअं न थिए जो बांग्लादेश पाकिस्तान जो 5हों सूबो बणिजी वञे। ही सिर्फ़ हिकु जुमिलो न आहे, इहो मोदी सरकार जी परेशानी हिंदुस्तान जे पोलराइज़ेशन जी पॉलिसीअ खे ज़ाहिर करे थो। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे विच में वधंदड़ लाॻापा न रुगो उन्हनि ॿिन्ही मुल्कनि लाइ पर सॼे ॾखण एशिया लाइ हिकु नओं दौरु आहे। जेकॾहिं हिंदुस्तान इहा ॻाल्हि सम्झी सघे त ॿियनि जा तरा कढण सां हू न अॻिते वधी सघे थो ऐं न ई पंहिंजे अवाम लाइ कुझु हासिल करे सघे थो, त पोइ शायदि उहो हिकु नए रस्ते ते क़दम रखे सघे।